अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीन इस रहा है STV न्यूज़। माया खदीजा फातिमा नजर विच मर्जी अपडेट ते नाज़रीन सकरन का राजकुमार ओडी रिपोर्ट मौजूद सकरन कौमी शरात नूरानी CNG वट रोड क्रॉस कंदड़ मलूक चौहान वींदड़ ट्रालर सां टकराइजी वियो, जंहिंजे नतीजे में हू ज़ख्मी थी पियो। उते बीठल मुकामी माण्हू पारां ज़ख्मी खे चिंचकी रजका ज़रिए तालका अस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टर पारां खेसि गणती जोगी करार ॾेई नवाबशाह अस्पताल मुंतकिल करण लाइ एम्बुलेंस ज़रिए नवाबशाह अस्पताल मोकिलियो वियो। रस्ते में हू दम धड़ी हवाले कयो, जंहिंखां पोइ लाश ॿीहर तालुका अस्पताल आंदो वियो, जिते ज़रूरी कागज़ी कार्रवाई बाद वारसन हवाले कयो। होॾां लाश घर पहुचे बाद केराम मची वियो। ॿिए पासे फोती जे पीउ गुलाम हुसैन चौहान ट्रालर ड्राइवर खे हादसो इतफाक़ी करार ॾेई बख़्श करे छॾियो।